नाज़रीन, मदई जी मां खे आम ख़बर ॾींदा हलूं त ज़िले शिकारपुर जे शहर मदई में DIG सैयद पीर मोहम्मद शाह सां संदन जे वालिद जे विछोड़े ते तज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। मां खे ॿुधाईंदो हलां त इन सिलसिले में ज़िले शिकारपुर जे चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो ऐं ॿियनि सैयद पीर मोहम्मद शाह सां तज़ियत कई आहे। जी नाज़रीन, हिन वक़्तु मां तव्हांखे बराह रास्त DIG हाउस मदई जी खां अपडेट ॾियां पियो त ज़िले शिकारपुर जो चेयरमैन सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो हिन वक़्तु सैयद पीर मोहम्मद शाह जेके DIG ट्रैफ़िक कराची आहिनि संदन जे वालिद जे विछोड़े ते ताज़ियत करे रहिया आहिनि। सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो दुर मोहम्मद शाह सां ताज़ियत करे रहियो आहे हिन वक़्तु। जी नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त DIG हाउस मदई जी में तॾो विछायल आहे जिते DIG ट्रैफ़िक कराची सैयद पीर मोहम्मद शाह ऐं संदन जे ॿाहिरनि डिप्टी अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान माहिर कानून एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह, सैयद अख्तर मोहम्मद शाह ऐं सैयद मोहम्मद आदम शाह जेके साईं पीर मोहम्मद शाह जा भाइर आहिनि उन्हनि सां संदन जे वालिद जे विछोड़े ते ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। हिन वक़्तु DIG हाउस मदई जी ते सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो, सरदार अली गौहर ख़ान महर जो नींगर, सरदार हाजी ख़ान महर जेके ज़िले चेयरमैन आहिनि घोटकी जा ऐं MNA खैरपुर पीर बचल शाह, अगूणो MNA गौसबख्श ख़ान महर, DC शिकारपुर शकील अहमद अबड़ो, आगा वकार ख़ान दुरानी ऐं SP सखर अज़हर मुग़ल समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि ताज़ियत कई आहे। जी नाज़रीन, वक़्तु बराह रास्त मनाज़िर ॾेखारियूं पिया तव्हांखे DIG हाउस मदई जी था जिते सैयद पीर मोहम्मद शाह, सैयद दुर मोहम्मद शाह, सैयद अख्तर मोहम्मद शाह ऐं सैयद आदम मोहम्मद शाह सां संदन जे वालिद जे विछोड़े ते ताज़ियत कई पई वञे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राति जनाज़ा निमाज़ 9 बजे मरहूम जी अदा कई वई हुई। मरहूम खे शहीद पीर अली दर शाह जे क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो आहे ऐं हिन वक़्तु ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। हिन वक़्तु जेके सरदार अली गौहर ख़ान महर जा फ़र्ज़ंद आहिनि, जनाब हाजी ख़ान महर जेके ज़िले चेयरमैन आहिनि घोटकी जा, उहे हिन वक़्तु ताज़ियत कनि पिया। अव्हांखे हिन वक़्तु जेके लाइव मनाज़िर ॾेखारियूं पिया DIG हाउस मदई जी खां जिते ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। हिन वक़्तु सरदार अली गौहर ख़ान महर जो जेको नींगर आहे, सरदार हाजी ख़ान महर जेके घोटकी ज़िले जा चेयरमैन आहिनि, उहे ताज़ियत कनि पिया सैयद पीर मोहम्मद शाह सां। मां तव्हांखे ॿुधायां त पीरा भरचोंडी पिणु जेके आहिनि पहुची करे सैयद पीर मोहम्मद शाह सां ताज़ियत कई आहे। न सिर्फ़ु सिंध पर पंजाब ऐं KPK खां बि जेके आहिनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाण, मुख़्तलिफ़ मज़हबी तनज़ीमुनि जा अॻुवाण ऐं पुलिस अहलकार तो माइट मिट रिश्तेदार मदई जी पहुची करे सैयद पीर मोहम्मद शाह ऐं संदन जे ॿाहिरनि सां संदन जे वालिद जे विछोड़े ते ताज़ियत कई आहे। हिन वक़्तु जेके अॻूणो चीफ जस्टिस शरिया कोर्ट ऑफ पाकिस्तान आगा रफ़ीक़ ख़ान दुरानी, आगा खलीक़ ख़ान दुरानी, आगा वकार ख़ान दुरानी जेकी हिन वक़्तु ताज़ियत कई आहे सैयद पीर मोहम्मद शाह सां ऐं सैयद अख्तर मोहम्मद शाह जेके हिन वक़्तु जिन सां ताज़ियत जो सिलसिलो हले पियो। हिन वक़्तु जेके शहरी आहिनि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमुनि जा अॻुवाण आहिनि, मुख़्तलिफ़ तबिक़ा सां तालुक़ु रखंदड़ जेके माण्हू आहिनि, उहे वॾे तइदाद में DIG हाउस मदई जी पहुतल आहिनि जेकी ताज़ियत करे रहिया आहिनि सैयद पीर मोहम्मद शाह सां। हिन वक़्तु जेके मनाज़िर ॾिसो था, मुख़्तलिफ़ मनाज़िर आहिनि, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते फ़ोकस कयल ई फुटेजिस आहिनि जेके अव्हांजे साम्हूं सचाई न्यूज़ तां अव्हांखे साम्हूं पेश करे रहिया आहियूं। अव्हां जेके नज़र अची रहिया आहिनि जेके ताज़ियत जे सिलसिले में आहिनि, ही जेको आहे सैयद पीर मोहम्मद शाह सां ऐं संदन जे भाइरनि एडवोकेट सैयद दुर मोहम्मद शाह, सैयद अख्तर मोहम्मद शाह ऐं सैयद आदम मोहम्मद शाह तां जेको ताज़ियत जो सिलसिलो आहे उहो हलंदड़ आहे। हिन वक़्तु शहरी संदन जे वालिद जे विछोड़े ते ताज़ियत करे रहिया आहिनि। हिन वक़्तु DIG लाड कानून नासिर आफ्ताब शाह
नासिर आफ्ताब साहब जेके आहिनि उहे पहुतल आहिनि DIG हाउस ते, जेकी इन वक़्तु दुआ घुरी रहिया आहिनि। सैयद पीर मोहम्मद शाह सां तज़ियत करे रहिया आहिनि। DIG लाड़काणा नासिर आफ्ताब शाह जेके DIG हाउस मदई पहुता आहिनि ऐं इन वक़्तु दुआ घुरी रहिया आहिनि पीर मोहम्मद शाह सां, जेके पीर मोहम्मद शाह साहिब जेके DIG आहिनि ट्रैफ़िक कराची जा। मां तव्हांखे ॿुधायां त ज़िले शिकारपुर शहर मदई में जेको तॾो विछायल आहे अनक़रीब चंद ई लम्हनि में जेको आहे उहो तॾे जी आख़िरी दुआ थींदी ऐं रस्म पग पिणु थींदी।